नाज़रीन, जिते हिन जदीद दौर में मिलावट वारा तेल बाज़ारुनि में दस्तियाब आहिनि, उते काज़ी अहमद में अॼु बि घाणे जो महक वारो तेल मशहूर आहे। घाणे ते सरह, ॼांभे ऐं खोपरे जो ख़ालिस तेल मिले थो, जंहिंखे शहरी खाधे पीते लाइ बि इस्तेमाल करे रहिया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम हैदर बालादी। क़दीम सिंध जी तहज़ीब कल्चर रहणियुनि कहिड़ियुनि ॾांहुं नज़र फेराइबी त पुराणे दौर में वॾड़ा सरिह ऐं तिरनि जो तेल ठाहिण लाइ घाणा हलाईंदा हुआ, पर जदीद मशीनरी अचण खां पोइ उहे सभु शयूं मोकिलाईंदियूं पियूं वञनि। पर उन हूंदे बि जिते वॾी उमिरि जा माण्हू आहिनि त उते घाणनि वारो कमु हले थो। इन ई रीति काज़ी अमन शहर में जमाल शाह रोड सां क़दीमी किर्त घाणे खे ढगनि वसीले हलाए तेल ऐं खड़ ठाही पई वञे। उन हवाले सां आवाज़ टीवी सां कुझु वीचार हिन रीति वंडिया आहिनि। दौर जो घाणो आहे, ठीकु आहे, हिन खे असां हलाईंदा आहियूं। हिन जो तेल बहितरीनु ऐं ख़ुशगवार थींदो आहे। हिन जी तेल जी पंहिंजी महक हूंदी आहे ऐं हिन खे असां पिसंदा आहियूं न, माण्हू हिन खे ॾाढो इंतिहाई पसंदि कनि था। ऐं मुंहिंजो तेल VIP सुठे नमूने सां हले बि थो। हर को चाहे थो त हिन घाणे ते, पर मशीन जे हीअं दौर में हींअर अञा ताईं असां हिन खे हलायूं पिया। हिन जो खोपरे जो पंहिंजो, हिन जे अलावा तिरनि जो, ॼांभे जो, हर क़िस्म जो हिते तेल ठाहींदा आहियूं। ऐं मूं वटि हर क़िस्म जो तेल पियो आहे। ऐं हिन में मण ते तक़रीबन बि 5 कलाक लॻनि था। हिकिड़ी घाणी थींदी आहे तक़रीबन 35 मिंट जी, जेका असां कढंदा आहियूं। भई मण जो तक़रीबन हिन जो थी वेंदो आहे अंदाज़ो पंहिंजो 800 रुपया मण जा वठंदा आहियूं। कहिड़े बि क़िस्म जो तव्हां हिते खणी ईंदव, तव्हांखे तेल पिसे ॾींदा। वक़्त हले थो, असां तेल ख़रीद कयूं था। हीउ तेल असां लॻायूं था जिस्म ते, ऐं भाॼी वग़ैरह सालन में विझंदो आहे। अलहमदिल्ला असांखे ख़ुशी आहे जो हीअ अॼु तक आहिनि, न त हिन जदीद ज़माने में ख़तमु थी वञनि। हीअ आम जे भेट में 100% सही आहे। हीअ आयल वग़ैरह जेके मिलनि था, 2 नंबर हीअ अॼु तक बि सही मिले थो। हीअ हथरादो आहे, अलहमदिल्ला हीअ हलनि था ऐं हुकूमत हिननि ते ध्यानु कान थी ॾिए। अहिड़ियूं शयूं हुजनि। तव्हां घाणे हलाईंदड़ ऐं शहरी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन जो चवणु आहे जदीद मशीनरीअ खां हिन घाणे ते तेल ख़ालिस निकिरे थो, जेको लॻाइण सां गॾोगॾु खाधनि में पिणु इस्तेमालु थींदो आहे। सरकारी सतह ते हिन क़दीमी किर्त खे हथी ॾिनी वञे त जीअं हीअ किर्त तरक़ी करे सघे। कैमरामैन बिलाल हैदर सां गॾु गुलाम हैदर बालादी, आवाज़ TV, काज़ी अहमद।